राज़ी अहमदपुर जे ॻोठ ख़ुदाबख़्श भट्टी में ॿोड़ जी तबाही सबबि रहवासियुनि जी माली सहायता न थी सघी आहे। उन हाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे फारूक अहमद खंबड़ो। असीं मौजूद आहियूं अहमदपुर लॻे ॻोठ हाजी ख़ुदाबख़्श भट्टीअ में। गुज़िरियल जेका तूफ़ानी बरसाति दौरान 40 घर ई मुकमल तौर ते जेके टही पट पइजी विया आहिनि ऐं हिन महिल बि जेको घरनि में जेको बरसाती पाणी 1 फुट खां वठी 3 फुटनि ताईं मौजूदु आहे। हिन महिल ताईं को बि सियासी समाज जी हिननि जी ॻोठाणनि जी को बि सार न हलणु आयो आहे, जंहिंजे करे ही तमामु सख़्तु परेशान आहिनि। अचो त संदनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक हिन जो छा चवणो आहे। असां 40 घर आहिनि जेके माना ड्रही पट थी विया आहिनि ऐं असांजे लाइ हिन महिल ॿार बचा जेको आहिनि खुले आसमान वेठा आहिनि। कोई बि असांजे सार संभाल वारो अॼु हिन महिल ताईं कोई बि लड़ी न आयो आहे। असांजा घर वर सभु किरी पिया आहिनि, सभु माल मता परेशान आहियूं। असांखे वसवारनि जा पीड़ा को टेंट ॾिना वञे या का मदद कई वञे, को राशन पाणी ॾिनो वञे। बच्चा सभु परेशान आहिनि, सभु सरे आसमान में वेठा आहियूं, उस में वेठा आहियूं। असां हाजी ख़ुदाबख़्श भट्टी जा रहवासी आहियूं। असांजे ॻोठ में बरसाति ॾाढी तबाही मचाए छॾी आहे। घर पट पाण परेशान आहियूं, कोई बि वस वारो न आयो आहे, न वरी असांजी का मदद कई वई आहे। ख़ुदा असांजी मदद कनि, जेके बि वस वारा आहिनि असांखे कुझु ॾियनि जेको अझो बझो करे मथां सुकून सां वक़्तु गुज़ारे सघूं। असांखे सो महिरबानी इहा जो मथां असांखे पंहिंजो को कुर्ब करे को टेंट ॾिना वञनि या को राशन पाणीअ जो बंदोबस्तु कयो वञे। कैमरामैन अरसलान अहमद खंबड़ो सां गॾु फारूक अहमद खंबड़ो, धरती TV न्यूज़ अहमदपुर।